अॼु असीं गुफ़्तगू कयूं था पंहिंजे बाबति। मां पंहिंजे बाबति ऐं तव्हांजे बाबति। पाण आहियूं छा? पाण हिन समाज में रहंदड़ उहे माण्हू आहियूं जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जे सोचनि ऐं ख़्यालनि ते असरअंदाज़ थियूं था। पाण सियासी कारकुन आहियूं, अदीब आहियूं, शाइर आहियूं, सहाफ़ी आहियूं, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू आहियूं, पर मुतरक़ ऐं सरगर्म माण्हू आहियूं। पर कॾहिं पाण इहो महसूसु कयो आहे त पाण ॻाल्हियुनि जा ॻोठ ॿधूं था, ॻाल्हियुनि खे वधाए चढ़ाए पेश कयूं था, ऐं उहे ॻाल्हियुनि जा ॻोठ, उहे ॻाल्हियुनि खे वधाए चढ़ण जा जेके रवाज आहिनि, उहे सम्झो त पंहिंजे सदन ते मुहित रवाज आहिनि, जिन खे पाण अॼु बि अपनाए वेठा आहियूं। हिन जदीद दौर में जॾहिं दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे, ॻाल्हियूं मुख़्तसिर करे पेश करण जो दौरु थी वियो आहे, ओताकूं तब्दील थी हिन नंढड़ी मोबाइल जी ओताक ताईं अची महदूद थी आहे। उन वक़्तु जॾहिं पाण ॻाल्हियूं कयूं था त पोइ उहे ॻाल्हियूं असांजूं कलाकनि जूं कलाक ॻाल्हियूं हलनि थियूं, ऐं पोइ फिज़ूल ऐं ग़ैर ज़रूरी ऐं ॻाल्हियुनि खे वधाए पेश करण जो जेको मर्ज़ु आहे, जेका इल्लत आहे, जेका क़ौमी बीमारी आहे, उन क़ौमी बीमारी मां असांखे निकिरण जी ज़रूरत आहे। असांजे बाबति, मसलन सिंधियुनि जे बाबति जेके असांजा हुकुमरान रहिया या उन वक़्त जा ॾाहा जेके माण्हू हुआ, उन्हनि बि हिकिड़ी नफ़सियाती छेद कई त सिंधी माण्हू आहिनि छा। जनरल फिलिप लिखी वियो त सिंधी माण्हू जे हथ में तीली हूंदी, हेतिरी नंढड़ी तीली, चवंदो मां थंब खणी पियो अचां। पाण बि उहो पहाको ॿुधो आहे त तीलीअ मां थंब ठाहिण वारो। सिंधी माण्हुनि जे बाबति इहा राय आहे। ऐं पाण जेकॾहिं पंहिंजो तजुर्बो कयूं त बिल्कुलु तीलीअ मां थंब ठाहिण वारा पाण माण्हू आहियूं। मसलन पंहिंजे इर्द गिर्द पाण सियासी कारकुन, क़ौमी कारकुन, जीडला हुजनि या पीपला हुजनि या मज़हबी जमायतूं हुजनि, उन्हनि जे जलसे मुज़ाहिरे या मजलिस में या कंहिं इज्तिमा में हूंदा 100 माण्हू, चवंदा हज़ारे माण्हू आहिनि, 1000 माण्हू हूंदा चवंदा लखे माण्हू आहिनि, लखे माण्हू हूंदा चवंदा करोड़नि जो इज्तिमा थियो। ईअं असीं ॻाल्हियुनि खे वधाए पेश कयूं। या वरी असांजा अक्सर मुक़रर चवंदा जेकॾहिं हीउ मसइलो हीअं हल न थियो त ज़मीन खे ऐं आसमान खे ॾारे छॾींदासीं, या धरती जलाए उनखे बाहि ॾेई ॿारे छॾींदासीं। त इन क़िस्म जूं ॻाल्हियूं असांजा अदीब बि पंहिंजे लिखड़नि में लिखनि था, ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखनि था जिन जा के सबूत ऐं पेर बि न हूंदा आहिनि। त घटि में घटि जेके तव्हां नौजवान हिन जदीद दौर जा, हिन मीडिया जे, सोशल मीडिया जे दौर जा माण्हू, जेका नई जनरेशन आहियो, उन्हनि खे इन्हनि क़ौमी इलतुनि मां ॿाहिरि निकिरणो आहे। शयुनि खे सबूतनि सां पेश कयो, ॻाल्हियुनि खे वराए सराए ॻोठ ठाहे पेश न कयो, गिला ऐं गीपत छॾियो, वक़्त जो ज़ियान न कयो, हक़ीक़तूं उहे माण्हुनि जे आॾो पेश कयो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तमामु अहम जेका आहे उहा इहा आहे, जेका असांजे बिदतुनि में ऐं असांजे सम्झो त ॼण क़ौमी असांजी हिकिड़ी नफ़सियात ठही वई आहे, उहा आहे भोतारनि जी, सियासी सैयदनि जी ऐं वॾनि माण्हुनि जी चमचागिरी करणु। उन चमचागिरी मां निकिरो। नई दुनिया तव्हांजे लाइ भाकुर खोलियो बीठी आहे, नई दुनिया तव्हांखे आजियां लाइ बीठी आहे। तव्हां पंहिंजे पेरनि ते बीहो, पंहिंजे इल्म जे ताक़त ते बीहो, पंहिंजे तारीख़ जे ऐं सच जे साम्हूं बीहो, ऐं इनकार कयो वक़्त जे ख़ुदानि सां। जी